अब तू थोरो तो जो मुख्य अरकाना खराब था लगन माण्हू जा ॿार बच्चा जेके अचंदा उन्हनि खां न सोचो कीअं त हिकिड़ो माण्हू पढ़ाई हिकिड़ी ढकींदो भले जूं 100 ढकिबी हिन जो माना थोरो ख़राब लॻे थो नमूनो हिन छोकिरे जो हाउ वॾे जो गलत सोच है बाबा जेड़ी तो जी सोच है तेड़ो बेग तो समझे। अरे बाबा मुंहिंजी सोच हिन खां अॻे असां हिते फिरिया आहियूं राजा राजू भाग वारा आहियूं पाड़े में असांजी नियाणियूं आहिनि बाबा जिंदू छड़ासी कोन तो तंग न करना अब जिंदगा छा ये तव्हांखे चइबो आहे को हींअर तॾहिं आई माने हीअं कंदा न सुभाणे आई हले कंदा बाबा तूं के पराई नियाणी ना नार ने असीं त शरीफ असां गोठ मां कई कहां आई बाबा अखर अज आई हीअं करियो था मूं से तो घर में तने तो किरोध हले घर छे हलो था तव्हांखे सवलो तो चा को हवलो तो चा आऊं बि वञा तो थोरो हेॾा ॿाहिरि ॻोठ जा चक्रो ॾियो थो अचां तेसीं आई हिते थोरो घर नज़र ते वियो ख़्यालु विञायो न वाता असीं वञण वारा पछाड़ीअ जे पार ते अथई यार प्यारा ओ बाल त सफ़ा ज़ीरो बीठो ज़ीरो बेड़ा हुजे बसि सीमा हुजे ओ ढले छा कजे वाह साईं तो हजड़ी बेल जी बिल्कुल बेल उम्र सारी मुर्की पैर में थार दो वाह साईं वाह मुर्की दियो नारे दियो गपदा सा सा गपदा पदा पदा से तो थी यही थोड़ा है अथरो चाय मेरे दिल के विंदरा यूं छा शर्म कोन तो थी मचिबा शर्म हाणे कहिड़ी आहे त ॻाल्हि माना शर्म जहिड़ी हुजे त माण्हू करे न हाणे इहो त खाधो पीतो हर कंहिंजो आहे न पराई न्याणी के तंग तो करी पराई न्याणी खे खाधो खपंदो न ज़रूरु असां कोन था चऊं हरू भरू तूं ज़ोरी असां ते अच जा वञ जेतो हूंदी ज़रूरत त खाधो ॾींदा तो न हूंदी त असां पंहिंजे घर में मां भेण कोने मां भेण असांजूं आहिनि ईअं कोन्हे त कोन्हे पर उहो बि लाज़मी उहो माण्हू पढ़णा छॾे थो वञनि थियूं काबू पंहिंजे मुड़ुसनि जे हवाले हुजनि थियूं तूं वांदी फिरे पई मूं ॾिठो त आऊं बि वांदो तूं बि वांदी थी सघे पंहिंजो पाण में कांटेक्ट थी वञे शर्म कर कुझु बेहया शर्म कर 2 कलाक थियनि पोयां वती तो रुलंदो हाणे पोइ छा त करियूं तूं बि हिते पे एरा फेरा कढे 2 कलाक त मुंहिंजे सम्झ में छा थियो बाबा आऊं अधी न आहियां अधो आहियां इहो अवां वारो पोड़ो न हिनखे मूं आज़मायो ते अच्छी ॾाढी ख़राब असांखे ख़बर आहे त तूं जेको लेडीज़ असांखे हेतिरियूं हिदायतूं करे तूं हिते हे कहिड़ा पियो अरे बाबा मूं त हिनखे आज़मायो पे न बाबा आज़माइण जी हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे असांजो नक वॾा हेतिरियूं हिदायतूं करे ॾिसो नक वढबो तॾहिं जॾहिं माण्हू ॾिसे ॼाण हीअ फिरी पए न त मूं ॾिसो हिनखे मूं चयो आज़माए ॾिसो केतिरे क़दुरु आहे मथां सुभाणे मुंहिंजा बि छोकिरा हिते वांदा पिया फिरनि असांजी अछी ॾाढी असीं थोरी कोई न तकियो ते यार अवां वारे पोड़े के न शर्म ठिप कोने बाबा असां आज़मायूं था अवांखे अवी हिते जेके सुबुह सवेरे फट पटी काए उते मोट माने स्कूल गेट ते टी 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 माण्हुनि न्याणियूं बि असांजो औलाद पढ़ंदड़ हूंदो असीं खणी ईंदा आहियूं कोन न वेंदा आहियूं चुप कर पेर अचणा हाणे न चंपो थधो थी हाणे तूं थधो असां ग़लती असांजी माफ़ कर असांखे बाक़ी रही ॻाल्हि त छोकिरे वटां माफ़ी वठंदो तोखां पोइ वठां माफ़ कर बाबा माफ़ीअ जी ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि कंदासूं न को करियूं असां वटि बाबा अहिड़ा कंदो असांजी माफ़ कर ग़लती असांजी बाबा माफ़ीअ जी ॻाल्हि कोन्हे कुझु सुधर कुझु लक्षणदार असांखे तो ख्वार करी बाबा सुधरियो असीं अॻे वेठा हीअ त कोई कुदरती को हुई मत असांखे हींअर तूं त वसियत करे स्कूल गेट ते तोखे न ॾिसां उते हज़ारे माण्हुनि जूं न्याणियूं पढ़नि थियूं तूं सुबुह जे टाइम ते वञे थो ॿियो थी सघे मुंहिंजे जहिड़ी शिकिल वारो हुजे तो न सुञातो बस बाबा ख्वार करे जॾहिं अच बणिया असां वञो बाबा बस यार थधी थी देखो थधी बाबा असां इहो हिकिड़ो वीडियो ईअं भरियो नी मज़ाक जो ॿियो बाक़ी कंहिं जी बि नियाणी नारनि न खपे वॾो गुनाह आहे न नारजा असां त मिड़ई उन जे करे सम्झाणी था ॾियूं त हीअ माना सम्झाणी उन हिसाब सां ॿिए कंहिंजो माना को अहिड़ो बुरो क़दम न खणिजांइ असां मिड़ई सम्झाणी था ॾियूं दोस्तो हीअ असांजी सम्झाणी वारी वीडियो हुई हुन करे असांजे चैनल खे लाइक करियो ऐं सब्सक्राइब करियो त ईअं अॻिते मोटिवेशनल जेके वीडियोज़ आहिनि उहे तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। महिरबानी हर कहिड़े पर रखे रखो।